नाज़रीन, सिंध में चौमासे जे बरसातुनि वॾी तबाही मचाई आहे। केतिराई माण्हू ॿोॾ जे वहकरे में लुढ़ी विया ऐं केतिराई शहर ऐं ॻोठ ॿोॾ में ॿुॾी विया आहिनि। अचो तव्हांखे ॾेखारियूं। सिंध में चौमासे जे वसकारनि न रुगो शहरनि जा शहर वसंदियूं ऐं ॻोठ ॿोड़िया आहिनि, पर हाणे शहरियुनि जूं हयातियूं बि खसणु शुरू करे ॾिनियूं आहिनि। कराची जे मलिर वारे इलाइक़े में हैदराबाद वासी हिक ई कुटुंब जे 6 भातियुनि समेत 7 ॼणा ॿोॾ जे वहकरे में लुढ़ी विया, जॾहिं त थधो डैम जे वहकरे में हिकु औरत ॿुॾी फौत थी वई ऐं मलिर जे ॻोठ उमर ख़ासकेलीअ में हिकु पीरसन शख़्स बि पाणी जे वहकरे में लुढ़ी वियो। कराची खां हैदराबाद वेंदे बरसाती पाणीअ जे वहकरे में लुढ़ी वियल ख़ानदान जी कार हथ अची वई आहे। कार में सवार 7 ॼणनि मां 2 ॿारनि जा लाश बि मिली विया आहिनि। हैदराबाद सां तालुक़ रखंदड़ कुटुंब कार में सवार थी कराची खां हैदराबाद वञी रहियो हो त M9 लिंक रोड ते ॿोॾ वारे वहकरे में संदन गाॾी लुढ़ी वई। रेस्क्यू अमले लिंक रोड तां लुढ़ी वियल कार मलिर जे काठोड़ वारे इलाइक़े मां हथ करे वरिती। ॿोॾ जे वहकरे में लुढ़ी वियलनि में हैदराबाद वासी ज़ीशान, संदसि ज़ाल राबिया, धीउ हुमा, पुट अयान, इबाद, मूसा ऐं कार ड्राइवर अब्दुल रहमान शामिल आहिनि। रेस्क्यू अमले लुढ़ी वियल कुटुंब जी गाॾी हथ करे वरिती आहे ऐं लुढ़ी वियल ख़ानदान जे ॿियनि भातियुनि जी ॻोल्हा जारी आहे। गदाब में थधो डैम वेझो मीर खान गोंदर ॻोठ में तेज़ वसकारे बाद ओचितो आयल पाणीअ जे वहकरे में अनीसा ज़ाल मुबीन ॿुॾी फौत थी वई। संदसि 2 ॿारनि खे बचायो वियो। ॿुॾी फौत थियल औरत अनीसा जो लाश हथ कयो वियो आहे। मलिर जे ॻोठ उमर ख़ासकेली में पाणीअ जे वहकरे में हिकु पीरसन जी लुढ़ी वञण वारी वीडियो साम्हूं आई आहे, जंहिं में माण्हुनि जी मना करण बावजूदु मोहम्मद खान नाले झूनो शख़्स ॿोॾ जे वहकरे हेठि आयल रस्तो पार करण जी कोशिश कंदे ऐं वहकरे में लुढ़ी वेंदे नज़र अचे थो। सिंध में तूफ़ानी वसकारनि दौरान घर जूं भितियूं ऐं छतियूं किरण जे वाक़िए में 2 ॼणा फौत ऐं केतिराई ज़ख़्मी थी पिया आहिनि। सखर जी माइक्रो कॉलोनी में घर जी छित किरण सबबि साहिबज़ादी जागीराणी नाले औरत फौत थी वई ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सेठार जा वेझो घर जी छित किरी पवण जे नतीजे में 4 महीननि जी ॿारड़ी सोबिया मलबे में दॿिजी फौत थी वई। 4 कलाकनि बाद संदसि लाश कढियो वियो। दौड़ ऐं भरपासे बि बरसात दौरान 15 खां वधीक घरनि जूं भितियूं ऐं छतियूं किरी पयूं। 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। लाड़काने वेझो बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात दौरान केतिराई घर किरी पिया। 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। मटियारी ऐं भरपासे जे इलाइक़नि में बि बरसात दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया।